प्रियालो में हर साल जी हिन साल भी क़ौमी रागी सरमद सिंधी जी 28वीं वरसी मल्हाई हुई। सिंध के क़ौमी ऐं बीजल रागी मरहूम सरमद सिंधी उर्फ़ रहमान मुग़ल जी वरसी संदसि अबाणी शहर प्रियालो में मल्हाई वई। इन मौक़े ते संदसि भाउ मशहूर रागी अहमद मुग़ल पारां क़ुरान ख़्वानी ऐं फ़ी सबीलिल्लाह ख़ैरात कई वई। वरसी के मौक़े ते जे सिंध क़ौमी मुहाज़ जे अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त सरमद सिंधी सिंध अमण लाइ क़ौमी गीत ॻाए सिंध अमण जी हलाली पुटनि खे सिंध अमण सां प्यार करण जो जज़्बो ॾिनो। वरसी के मौक़े ते मशहूर फ़नकार अहमद मुग़ल जो चवणु हो त अदा सरमद हिकु सुठो ऐं प्यार कंदड़ इंसान हो। इन मौक़े ते अहमद मुग़ल सरमद जा ॻायल गीत ॻाईंदे पंहिंजा लुड़क रोके न सघियो। सिंध जे मुख़्तलिफ़ हंधनि खां सरमद सिंधीअ जा परस्तार ॻाढ़ा झंडा हथनि में खणी प्रियालो पहुची संदसि आख़िरी आरामगाह ते पहुची मग़फ़िरत लाइ दुआऊं घुरियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।